हमारा कोई दीन और मजहब ही नहीं है बाबा। हमारा दीन बस अल्लाह का कुरान, अल्लाह के प्यारे हबीब मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का पैगाम। बाकी हम लोग आपके पीछे पड़ेंगे ना, जन्नत का ख्वाब दिखा के आप इब्लीसों की हरकत दे के खुदा की कसम हम जहन्नम में जल जाएंगे। इसीलिए हमें अपने हाल पे छोड़ने दो। जन्नत जी दावा तो कयामा जन्नत में विंदम, मुंहिंजी गुई पूरी सही नाए धोतल अवली दावा कई खुदा जो कसम मां जन्नत में विंदम। मूंखे पक कान्हे, मूंखे पक कोन्हे। न ई वरी मां कंहिं फिरके ते यकीन तो कयां त हे फिरको मूंखे जन्नत में वठी वेंदो। मोहम्मद जे सजदे जो कसम ग़लत ॻाल्हि कोन थो थिए। जेको जंहिंजो सॾाए तो उन जी उहा पैरवी आहे कोन। सॼो ॾींहुं हराम पाइन जा चकर कम, हराम पायूं ॿियो नंबरियूं ॾाढ़ियूं मुंहं में, शैतान गिरियूं कंदा वतन ॾाढ़ियूं मुंहं में, मस्जिदनि में ज़नाऊं कंदा वतन ॾाढ़ियूं मुंहनि में, खून ॾिसनि फिर बि ख़ामोश वेठा आहिनि ॾाढ़ी मुंहनि में, नियाणियुनि सां ज़्यादतियूं थींदी पियो बि ख़ामोश वेठा आहिनि ॾाढ़ियूं मुंहनि में। को हक़ जे लाइ आवाज़ उथारण जे लाइ तयार न आहे। पोइ मां फ़ख्र कयां हिन फिरके जे कढ लॻा गुई सही धोतल डाए मथां जन्नत में वञा। जन्नत पाक जा आया। जन्नत में असां जहिड़ा इब्लीस शैतान हरामी कोन वेंदा। जन्नत त अलाए कंहिंजे लाइ ठही आहे, अलाए कंहिंजे नसीबनि में हूंदी।